जी बिल्कुल। अॼु जेको बलोच कॉलोनी में वाक़ियो पेश आयो जिते ॿियनि माड़ इमारत तां जेको आहे ताज़े ॼावल ॿारड़ी खे जेको आहे हेठि उछलायो वियो, जंहिंजे लाइ पहिरियों त उहो चयो वियो त ॿारड़ी जेका आहे उहा फौत थी वई, पर ॿारड़ी जेका आहे उहा मौजूदाने तौरु बची वई आहे। इतलाह ते जेको आहे जेका छीपा जूं जेकी रेस्क्यू टीम हुई, छीपा जी जेका रेस्क्यू टीम हुई, उहा पहुती ॿारड़ी खे जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ॿारड़ी खे इलाज बैदि जेको आहे छीपा ॿारड़ी खे खणी जेको आहे पंहिंजे फाउंडेशन में मुंतक़िल कयो आहे। उन हवाले सां रमज़ान छीपा असां सां गॾु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं इन हवाले सां। रमज़ान साहब, ये बताइएगा कि बच्ची की तबीयत अब कैसी है? बच्ची की तबीयत माशाल्लाह पहले से बेहतर है, लेकिन अंडर ट्रीटमेंट है ये कि जो है वो इसका पूरा इलाज जो है वो चल रहा है। तो इंशाल्लाह ताला आज हमने पूरा डॉक्टर को दिखाया, तो डॉक्टर ने फिर इनको कहा है कि 1-2 रोज़ बाद दोबारा इनका जो है वो बुलाया है इसको चेकअप के लिए। और इनकी जैसे कि आप देख रहे हैं कि आँख के ऊपर जो है वो चोट लगी है, तो इसका भी इंशाल्लाह ताला 1-आध रोज़ में डॉक्टर ने टाइम दिया है, तो उसको जो है ना हम चेक कराएँगे। अक्सर ऐसे वाक़यात होते रहते हैं, बच्चियाँ जो हैं या बच्चे जो हैं वो यहाँ गटर नालों से मिलते हैं या किचरा कुंडियों से मिलते हैं, क्या पैगाम देंगे आप? बस मैं ये तमाम लोगों से यही अपील करता हूँ कि खुदारा इन मासूम कलियों को, इन मासूम बच्चों को जो है आप किसी भी सूरत जो है वो, चाहे कोई भी वजह हो, कोई भी रीज़न हो, आप इनको इन कचरा कुंडियों में, गटरों में, गंदी गलियों में, नालों में ना फेंकें, बल्कि छीपा फाउंडेशन के सेंटर्स जो हैं उसके बाहर छीपा के झूले लगे हुए हैं, तो आप उनको ज़िंदा हालत में उन छीपा के झूलों में डालें, ताकि हम उनको जो है बाद में, हमारे पास हज़ारों की तादाद में बे औलाद जोड़ों की जो है वो एप्लीकेशन मौजूद हैं, तो बाद में हम उनको इन बच्चों को, इन मासूम कलियों को, इन नन्हे फूलों को, इन बच्चियों को, इन कलियों को उन बे औलाद जोड़ों के हवाले करें, ताकि वो माशरे का अच्छा शहरी और पाकिस्तान का एक अच्छा जो है वो फ़र्द बनाने में कामयाब हो। नाज़रीन, अमां रमज़ान छीपा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवण आहे त ॿारनि खे या नंढनि ॿारनि खे जेको आहे किचिरे जे ढेरनि या गटर नालनि में फिटो न कयो वञे, पर असांजा जेकी झूला लॻल आहिनि उन्हनि में फिटो कयो वञे। हिते जेकॾहिं पाण पुलिस जी कार्रवाई जी ॻाल्हि कयूं त पुलिस ॿारड़ी जी माउ ऐं ॿारड़ी जे नाने खे जेको आहे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त इन हवाले सां जांच कई पई वञे त जेका ॿारड़ी जी डिलीवरी थी आहे उहा डिलीवरी कंहिं उते मक़ामी दाई जेको आहे उन ई करायो आहे या कंहिं डॉक्टर करायो आहे। ॿिन्ही ॼण ॿारड़ी जी माउ ऐं नाने खे हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इन हवाले सां वधीक जेका जांच आहे उहा कई पई वञे। जी।